आमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मती व सुलहाए मिल्लती अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरआनिल मजीद वल फुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। मारू मिट मली रजा सबई मुँह सरदार हशर वेला हिसाब में जब मोहब्बती दा महदार उठलो यलवारा लख हजार पर मारूम जल हिकड़ो दिलों दस्तगीर के को सवाली सद करे हकल में हाशिम शाह चे वैलो वीर वरे तोड़ी हुजे पंध परे तब कंदो आ महार मुरीद दे। बगदाद शहर दी की निशानी उचियां लमियां चीड़ा हो तन मेरे पुरजे पुरजे जीवे दर्जी दिया नीरा हो हुन नीरा दी गले पाके कफनी मैं तो रल सा संग फकीरा हो। बगदाद शहर दे टुकड़े मंगसा बाहू मैं तो करसा मीरा मीरा हो। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम सदर महफिल क़िबला साईं साहिबजादा पीर सैयद रियाज हुसैन शाह जीलानी कादरी दामत बरकातुहुल आलिया मीर महफिल क़िबला साईं सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह बुखारी कादरी जीद मजदहू
स्टेज ते वेठल दीगर सादात किराम व उलमाए किराम व मशाइख इज़ाम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाई अल्हम्दुलिल्लाह गोठ अली मोहम्मद सूमरो जी सूमरो बिरादरी जे तरफां जश्न ईद मिलादुन नबी व जश्न यारी शरीफ के सिलसिले में अॼोको ही बाबरकत प्रोग्राम मल्हायो वियो आहे। अल्लाह जी बारगाह में दुआ है रब करीम इंशाअल्लाह अॼोको प्रोग्राम असांजे इन गोठ जी सूमरा बिरादरी जे तरफां मदीने जे साईं जी बारगाह में भी कबूल फरमाए ऐं बारगाह गौसियत में कबूल ऐं मंजूर फरमाए। टाइम पहिरीं काफ़ी थी चुको आहे। मूं अवां जी ख़िदमत में एक आयत करीमा तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो तशरीह उन खां बाद जेको रब चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। वॾे ज़ौक़ शौक़ मोहबत सां सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन फरमान ते अमल कजो त ज़य्यिनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुस्लमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हां जे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। अल्लाह पाक फरमायो बेशक वे मानू जन्मा अल्लाह मुझे रसूल ते ईमान आंदो व अमिलुस्सालिहात ऐं उन्हनि नेक कम कया भला कम कया। अल्लाह पाक फरमाए थो मां त उन्हनि सां मोहब्बत कयां थो पर सयजअलु लहुमुर रहमानु वद्दा। जल्दी मां उन्हनि जी मोहब्बत पंहिंजे मखलूक जी दिलनि में दाख़िल फरमाए छॾींदुसि। हदीस पाक में अचे थो जॾहिं रब कंहिंसां मोहब्बत कंदो आहे पोइ जिब्राईल खे घुराए अल्लाह सही ऐलान कराईंदो आहे त जिब्राईल ॿिन्ही जहाननि में ऐलान कर त मां फलाने सां फलानीअ सां मोहब्बत थो कयां। अवां सॼी मखलूक भी उन्हनि सां मोहब्बत कयो उन्हनि जी फरमा बरदारी कयो। साईं शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मां हिकु दफ़ो हिकिड़े रस्ते खां ॾिठो त हिकिड़ो अल्लाह वारो आहे जेको शींहं ते सवार आहे लठ बाठे जे जॻह ते उन जे हथ में कारो नांग आहे उन सां शींहं खे हकलींदो पियो अचे। मां हैरान थी वियुसि शींहं बि असां सां कोन ठहे नांग भी कोन ठहे इन अल्लाह वारे सां कॾहिं खां दोस्ती थी आहे। जॾहिं ख़ुदा वारो वेझो आयो अर्ज़ कयमि अल्लाह जा बाना शींहं ऐं नांगनि जी दोस्ती तोसां कॾहिं थी आहे। चवण लॻो जॾहिं खां मुंहिंजी दोस्ती पंहिंजे रब सां थी वई आहे तॾहिं खां नांग बनाऊं शींहं मुंहिंजा फरमा बरदार थी। त दोस्तो रब तो फरमाए उहे माण्हू जेके मोमिननि मुस्लमाननि अमल कया
उन्हनि सां मां त मोहबत कंदो आहियां पर सारी मखलूक जे दिलनि में उन्हनि जी मोहबत दाख़िल करे छॾी। हाणे ॾिसो हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अबा वॾो मजमू आहे। अवां मां कई हज़रत गौस पाक खे ॾिठो आहे कोन ॾिठो पर मुंहिंजे ॾिसण में त अव्हांखे इहा बि ख़बर कान्हे त घणो वक़्तु थी वियो तक़रीबन 900 साल जे वेझो साईं खे ज़मानो थी वियो हेतिरो टाइम थी वियो आहे थधी हवा लॻे पई बच्चा ॿार पंहिंजा कम कारियूं छॾे फत बुकियो केरु बि कोन्हे अबरी सबरी रोज़ी रब हर कंहिंखे घर में ॾिए थो पर हिते तव्हां पीरानी पीर रहमतुल्लाह अलैह जी मोहबत में गॾु थिया हालांकि अवां ॾिठो बि साईं खे कोन आहे ज़मानो वॾो गुज़री वियो आहे 40 ॾींहनि खां पोइ माण्हू माउ पीउ खे विसारियो छॾी क़ब्र ते बि वञण जो टाइम कोन थो मिले मगर सुणो हसनी हुसैनी सैयद जेके 900 साल गुज़री विया पाण ॾिठो बि कोन आहे पर अॼु जॾहिं साईं जो नालो खणंदाऊं त सभिनी जे ज़बाननि ते दस्तगीर जो नालो अची ही छाहे ही उहा ई मोहबत आहे जेका रब माण्हुनि जे दिलनि में दाख़िल जेका निकिरण वारी कोन्हे केतिरा बम धमाका थिया दरबारुनि ते कोरोना में मज़ारात बंदि थी विया पर माण्हू पुछंदा हा त कॾहिं पाबंदियूं ख़तम थींदियूं त वञी कलंदर जी हाज़िरी वञी भिटाई घोट जी हाज़िरी ॾियूं मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो त हीअ मोहबत बम धमाका बि कोन कढी सघिया कोरोना जूं पाबंदियूं बि इन मोहबत खे मुंहिंजा प्यारा हेठि करे कोन सघियूं अॼु बि अल्हम्दुलिल्लाह असांजे दिलनि में अल्लाह वारनि जी मोहबत मौजूदु आहे इहा ई उहा मोहबत आहे जेका रब असांजे दिलनि में दाख़िल फरमाई आहे हाणे दोस्तों तव्हां मालूम थियो त अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सिधो फरमाए जंहिं सां मां मोहबत कयो सारी मखलूक खां त सभ खां वधीक रब मोहबत थो करे सुभान अल्लाह त पोइ अरबी जाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जहाननि में केतिरी मोहबत सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जो मिठो महबूब नबियन में ऐं वलियन में वरी महबूब सुभान अल्लाह बिनी हस्तिन जा हालात मिलंदल जुलंदल अल्लाह जो महबूब नबियन जो इमाम पीरान पीर वलियन जो इमाम व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमत मुंहिंजा हबीब यादि फरमा जॾहिं मां अव्हां जे लाइ नबियनि खां वाइदो वरितो दौराने वाइदे हिकु नूर चमकियो त सभिनी नबियनि पंहिंजा सर पोइ नूर आमना जे लाल जो नूर मुंहिंजा प्यारा पोइ जॾहिं बगदाद में अल्लाह जे रसूल जे हुक्म सां हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो कदमी हादिही अला रकबत कुल्ल वली अल्लाह जॾहिं सुणे गौस पाक यो ऐलान फरमायो त सभु वलियनि पंहिंजा पंहिंजूं गर्दनूं झुकाए छॾियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो शान नबी जेके उहे अल्लाह जो शान है नबी जो मौजूदो
अल्लाह जी कुदरत खे ज़ाहिर करे असां खे समझानी दी त जॾहिं मूं नबीअ जे मौजूदे जो इहो कमाल आहे अल्लाह जी कुदरत जो कमाल त सब नबी अल्लाह जो शान उन्हनि में अल्लाह जो वॾो शान मदीने जो साईं सुभान अल्लाह मुझा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जो शान भी आ उन खां बाद सिर्फ अल्लाह जो खानू छड़े रब नाहे चवणू अल्लाह नाहे चवणू बाकी सब कुछ मदीने जो मीरा के खबर हुई अल्लाह केरा के खबर हुई मलाइका केरन छा असा के या खबर करे तो कुरान वाकई जिब्रील आंदो छा है की काबो किबलो केर सुनारो दो सब मुझे मुस्तफा सुनारो अल्लाह जी सुनारो दो बराने रसूल कराई कुरान जेला काबे जेला असा अगर ईमान आंदो आ तो सिर्फ मदीने जे साईं जे चवण ते तो सब कुछ साईं आ अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब ऐ ईमान वारो अमा जो सुकून मुझे जिक्र में आ अल्लाह जो केलो जिक्र अल्लामा समरकंदी रहमतुल्लाह अलैह लिखन था सैयद अब्दुल्लाह बिन अब्बास लिखियो आ फरमाइन था इन्ही जिक्र खां मुराद आमिना जे लाल जो जिक्र आहे ये सुकून था चाहिए कामयाबी था चाहिए तो रब जो फरमाए मुझे मुस्तफा जो जिक्र कयो जिक्र का जिक्री जेको जिक्र मां रब जो जिक्र आ अमा महबूब जो जिक्र कयो समझो मां अल्लाह जो जिक्र कयो वरी दिमाग में दुआ घुरंदा आहियूं त गुलाम सवाजा सुभान अल्लाह इहदिनस सिरातल मुस्तकीम अल्लाह से सिद्धो रस्तो हला या सिद्धो रस्तो देखा हाने यो सिद्धो रस्तो आहे के जो को अल्लाह का घरो प्या यो सिद्धो रस्तो केड़ो आ से अब्दुल्लाह बिन अब्बास मुझा प्यारा दोस्तों पंहिंजे तफसीर में लिखियो आ इहो रस्तो खुद मोहम्मद ऐ मौला मुखे रसूलुल्लाह जी सुनल महबूब जे नक्शे कदम ते हलण जी तौफीक ॾे इन्ही रस्ते खां मुराद आमिना जे लाला वरी अल्लाह से फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाह मुझी रस्सी के मजबूती से खींचो या रस्सी केड़ी अल्लाह सही इब्न अब्बास लिखे तो या रसीब आमिना जो लाल आहे रब तो फरमातो मुझे महबूब जा दामन गिर अची वजो मुझे हबीब करीम जा ज़ाकिर बनजी वजो मुझे मुस्तफा जा गुलाम बनजी वजो रसूलुल्लाह सा मोहब्बत कयो महबूब खां धार न गुज़ार जो पखी चवाई पिरन जो हल हंजन सार मोती चुण मेरान जा तू कद न कई जी कार पोहेड़ी कर निहार जा आहे पिरन जे पार जी अल्लाह सिंध फरमात हेडा होडा नचजो या पासा सब छड़े मदीने वारो पासो वठ सुभान अल्लाह महबूब सा गद जो हबीब जा हुबदार बनजी वजो इया आहे मां रब जी रस्सी जई इनी रस्सी के मजबूती से वरतो सो क़यामत ताईं गुमराह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह साईं पखे जेको रब जो वॾो शान
अहिड़े नमूने सां जेके वली आहिनि औलिया अल्लाह इहे वरी अल्लाह जे नबियनि जो शान वली जी करामत ॿुधाईंदी आहे त जॾहिं मुंहिंजी करामत जो इहो कमाल आहे त मुस्तफ़ा जे मुइज़े जो कमाल छो नबियनि जो शान वली पर असांजे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जो वॾो शान वलियनि में दस्तगीर आहे जीअं अल्लाह जो हबीब रब जो वॾो शान आहे इहे गौस पाक रसूलुल्लाह जो वॾो शान प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह से पंहिंजे महबूब खे घणी उम्मत अता फरमाई क़यामत जे ॾींहुं 120 सुबुह सुभान अल्लाह ए मस्जिद वारी सुबुह कोन नज़र सुभान अल्लाह 120 सुबुह जो मदीने जे साईं फरमायो उन्हनि मजा 80 सुबुह मुंहिंजी उम्मत जूं सुभान अल्लाह बाक़ी 1.25 लख नबियनि जी उम्मत जूं 40 सुबुह जूं मां हिकिड़े मुस्तफ़ा जी उम्मत जूं 80 सुबुह जूं या नबी जेके बाया उन्हनि अल्लाह खे अर्ज़ कयो रब नेक जेके आहिनि से असांजा बाक़ी गुनहगार असांजो हुन में कुझु अचे न मुझा मालिक तू जान वे जानो नेक असांजा सिर्फ आमना जे लाल अची अर्ज़ कयो रब नेक सब तुंहिंजा गुनहगार सुभान अल्लाह नूह को भी मौज तूफान से किनारा मिल गया हजरत मूसा को लुत्फ़े नजारा मिल गया अलगर्ज हर एक बेचारे को चारा मिल गया हम गरीबों को मुस्तफा का सहारा मिल गया तरे दर मुझा हाल हबीब के सबासा रे कजा मुझा हाल हबीब के सबासा रे कजा ऐ बन भरियो आहियाला मुरसल मुहल मट जा मुझा हाल हबीब के सबा सारे कजा जीअं अल्लाह से पंहिंजे हबीब खे घणी उम्मत ॾिनी ये बादशाह पीर के वरी रब घणा मुरीद सुभान अल्लाह एतिरा मुरीद कंहिं बि पीर जा कोन्हे जेतिरा दस्तगीर सुभान अल्लाह कंहिंजो उर्स मदीने में कंहिंजो नौराई शरीफ में कंहिंजो हैदराबाद कराची में पर ही वो जवान जंहिंजी यारी सॼी दुनिया सॼी दुनिया में जेना जेना नारो आ तालिब महमूद मुर्शिद तू दुनिया जा रहबर दमगीर तालिब महमूद मुर्शिद तू कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ प्या वठंदा पीर फ़कीर फैज़ प्या वठंदा पीर फ़कीर तालिब मुझो मुर्शिद सुभान अल्लाह साईं बुढ़ड़ीअ जी जज पाणीअ ॿोढ़ी पुट बि हिकिड़ा पाण बि पोढ़ी मिस्कीन माई मुश्किल में आई मिस्कीन माई मुश्किल में आई
वाहर थी उन आए तू वीर तालिब मां मुझो मुर्शिद सैयार ही बारी जन तुझी कैया रिज़्क़ में बरकत दिल जे पैया पर पंजूड़ा हेल न हूना पर पंजूड़ा हेल न हूना ऐजे सीधा छो न अमीर ऐजे सीधा छो न अमीर तालिब मां मुझो मुर्शिद सभी पीरन का वादारे मुरीद सोने दस्तगीर जा प्यारा मुसलमान भाई अल्लाह जे महबूब जे जिस्म ते मख लगे बादशाह पीर जे जिस्म ते मख लगे सुभान अल्लाह अल्लाह जो महबूब घिटिया मां गुजरी वेंदो हो तो हफ्ते ताईं खुशबू रहंदी हज़रत पीरान पीर दस्तगीर कई घिटिया मां गुजरी वेंदा हफ्ते ताईं सुभान जी महबूब जो मीलाद सॼे जग में ये दस्तगीर जी यारी सॼे जग अल्लाह जा महबूब तकरीर फरमाईंदा सवा लख माण्हू दा सवा लख अज थोरो लाउड में सुको की चार जनरेटर बंदे ये तो के आओ साईं अली परेशान तो लाबा हाले कराए ते कोना चा मुफ्त में उठे आयो अच्छा आवाज जो तो यार शकल आई बिन महीने जा पर मदीने जे सही सवा लख माण्हू के चक्कर कई पर जी अॻियां था ॿुधंदा सम्झंदा ये ओ छेड़े वाला ये बादशाह पीर जे जलसे में 70,000 खां सवा लख ताईं माण्हू गॾु थींदा हा पाण वाइज़ कंदा हा जीअं अॻियां बीहण वारा था ॿुधंदा हा इहे टेल वारा था सल्लल्लाहु या रसूल जो सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाइयों अरे अज्ञा यार है यारी शरीफ जो प्रोग्राम पीरन जो पीर बादशाह पीर रहमतुल्लाह सही मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जो शागिर्द सही पीर सही रोजे सही बादशाह जो उस्ताद सही मियां हाजी फकीरुल्लाह अलवी शिकारपुर वारो रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे हिकिड़े कलमी किताब में लिखियो अथई जॾहिं आमिना जो लाल अर्श अज़ीम जे वेझा विया मेराज वारी रात अल्लाह जा हबीब अर्श खे वेझा विया ॿिन्ही कुलनि पाकनि मां ॿ पखी उॾाणा हिकिड़ो पखी वञी अर्श ते वेठो ॿियो पखी अर्श अज़ीम जे मथां वञी उॾामण लॻो साईं खे ख़बर हुई पर बदीन वारनि खे ॿुधाइण जे लाइ कान खे ज़ाहिर कयो अल्लाह साईं खे अर्ज़ कयो रब हे ॿ पखी उॾाणा ये कहिड़ा पखी हा अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब खाॿे पासे खां जेको पखी उॾाणो सो नक्शबंदी सिलसिले जो बानी नक्शबंदी सिलसिले जो सरवार ख़्वाजा बहाउद्दीन नक्शबंद जो रूह आहे उनजी परवाज़ इस्ताई पर जेको मथे जो पखी उॾामे कदम मुहिंजो परे वञी पहुतो कदम मुहिंजो परे वञी पहुतो अञा मंसूर रे कदम मुहिंजो
पर वनी पातो अञा मंसूर ओरे कदम मुहिंजो तोड़ी मजनू तोड़ी सरमद तोड़ी मजनू तोड़ी सरमद तोड़ी फरहाद कई आहद असी हद खां लाहद आयूं असी हद खां लाहद आयूं इलाही नूर आओ रे कदम मुहिंजो किथे ईसा रूहुल्लाह किथे ईसा किथे नूह नजीउल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह अञा को तूर ओरे कदम मुहिंजो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। यारा मुसलमान भाइरो अल्लाह पाक फरमायो जो मथे पखी उड़ावे तो यो तुझो बचड़ो हसनी हुसैनी सैयद अब्दुल कादिर जीलानी जो रोआ हर पीर जो पखी बोले बोले खामोश थी दो मगर दस्तगीर जो पखी क़यामत ताईं बोली दौड़ंदो। सुभान अल्लाह। तने साईं फरमाए ला तखफ मुरीदी मुरीद डप न कर पाह लोले तुझो मुर्शिद सुभान अल्लाह कामिल मुर्शिदा तुझो। पर साईं इहो भी फरमायो कंहिं बि दौर में कामिल न मिले गाइबाना मुझो मुरीद सदरा है पंज ज़िक्र जूं तस्बीहूं पढ़े मां पानी संभाली सुभान अल्लाह पानी संभाली दो पाणन पीराने पीर ॾिठो वञे त नक्शबंदी सिलसिले जो वॾो पीर बादशाह सुभान अल्लाह सोरवर्दी सिलसिले जो वॾो पीर पीरान पीर सुभान अल्लाह चिश्ती सिलसिले जो वॾो पीर पीराने शाज़लिया जो वॾे में वॾो पीर हज़रत गौस पाक उवैसिया तरीक़े जो वॾो फैज़ वारो साईं गौस पाक सुभान अल्लाह। शेख ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह शेख गौस पाक जी सोबत में 57 साल 57 ॾींहं रहिया 57 साईं फैज़ जो दरिया पलटायो पोइ दस्तगीर सोने खे अर्ज़ कई हाणे इराक में रहियो ऐं इराक जी रूहानी हुकूमत मूंखे ॾियो। साईं फरमायो ईरान जी हुकूमत तमा शेख शहाबुद्दीन उमर सोरवर्दी जे हवाले करे तो मालूम थियो सोरवर्दी सिलसिले जो सरवान साईं शेख शहाबुद्दीन उनके असल जो को फैज़ आहे सो बादशाह पीर जो सुभान अल्लाह बादशाह पीर जो फैज़ आहे ऐं अहिड़ो फैज़ जो असांजे मुल्क जा कुछ बुजुर्ग एक साईं कुतुबे आलम इहो आहे हिंदुस्तान कुतुबे आलम अहमदाबाद शहर में साईं जो मज़ार सॼी मस्जिद शीशे जी ठहियल आहे सुभान अल्लाह छतियूं भितियूं दरियूं सभु शीशो टोटल सुभान अल्लाह। साईं जे मज़ार में हिकिड़ी काठी लॻल आहे काठी सुभान अल्लाह एतिरी उन काठीअ में 7 धातू
लोभ उनमें, तामू उनमें, सोन उनमें, चांदी उनमें वगैरह वगैरह। साईं पे आयो तर्ज जी नमाज है ना, तो रस्ते में काठी पई उन सां आखिया तो पान फरमायो खबर ना है काठी लगी अला लोह लगो चवंदा न तो सब रब करीब उनमें जोड़ी सुभान अल्लाह। काठी थी, सोन भी, चांदी थी, लोह भी वगैरह सब वहाँ लगी थी, काठी लगी थी। सुभान अल्लाह। अहमदाबाद शहर ओ कुतुबे आलम ऐं साईं गुलाम मुस्तफा शाहवारन जो वटड़ो डाडो सुभान अल्लाह। साईं मखदूम जलालुद्दीन उच्च शरीफ वारा असी उच्चे साडी जात भी उच्ची ते असी उच्च दे रहन वाले मैं मेरा मुर्शिद उच्चा ते मैं उच्चियां दे संगलाई कुर्बान उना उच्चियां कोनू जेड़ी नीवियां नाल नुभाई। सुभान अल्लाह। सही मखदूम जलालुद्दीन पंहिंजो साईं जलालुद्दीन उच्च शरीफ वॾा अल्लाह जा कामिल वली ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं कलंदर बादशाह रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह। कलंदर हासन साईं जॾहिं सेवन में आयो हासन उन खां अॻु में हिकिड़ी छोकिरी माई उहा कपिड़ा न पाईंदी हासन ॿाहिरि चवंदा हुआ जी इहे न कर असांजा दोस्त यार कपिड़ा पा मस्तु हूंदा पर न जंहिं ॾींहुं हज़रत कलंदर बादशाह आयो तो वह न्याणी पंहिंजे माइटनि खे पंहिंजे जल्दी मूंखे कपिड़ा पारायो। सुभान अल्लाह। क्यों अॼु तोखे छा थी वियो आहे कि अॼु त सेवन में मर्द आयो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जज़ाक अल्लाह। अॼु धरती ते मर्द आयो आहे हाणे कपिड़ा न पाइणा। सुभान अल्लाह। कलंदर बादशाह साईं शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह। ये हम असलबियन हिक मुर्शिद जा मुरीद साईं शेख सादी जंहिं शेर लिखियो बलगल्ला बिकमाले कशफ दुजा बिजमाले हसन जमी खिसाले खामोशी से शेख सादी खामोशी। सुभान अल्लाह। हाणे छा कयां हिते कहिड़ो लफ़्ज़ कान्हे। रात जो सुता पिया हा मदीने जे साईं फरमायो सदी सल्लू शेर में इहो जेको बंदा मदीने जो सुभान अल्लाह। सल्लू अलैहि व आलिहि बलगल उला बिकमालिहि कशफा दुजा बिजमालिहि सल्लू जमीउ खिसालिहि सल्लू बिकमालिहि।
ज़ीरादी ज़ीरादी रहमतुल्लाह अलैह ये चार मुगाल पे कई कुतबे आलम जी साईं जो उठा फरमायूं काठी लगी न जाना लोह लगो तामू लगो सोन लगो चांदी लगी सत धातुन जा नाला वरताऊं अल्लाह सही वे सब जो सब उन काठी में चुमराए सुभान अल्लाह सुबह जो उठा उन काठी में ये सब धातु हुई वो काठी न थी लगी सुभान अल्लाह उठे मज़ार में हमें चार ही बुजुर्ग निकता हजरत गौस पाक निकता सुभान अल्लाह पर जॾहिं इराक पहुता तो साईं जो विसाल वो पुछा कयूं तो साईं गोया को नायब छॾियो आहे कंहिंखे फैज़ नहीं हुआ तूं साईं शेख साहब उमर सोरह जी सुभान अल्लाह चार ही आया साईं जी दरबार में छोसी असां आया सी बादशाह पीर खां फैज़ वठण साईं दयाला अवां जेला असांखे ॾस मिलियो आहे अवां असांखे नंगर ऐं असांखे फैज़ साईं शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी पुछो कुतुब आलम सुभान अल्लाह छा थो चई इसी कुतुब आलम जो मकाम साईं फरमायो अमा हिंदुस्तान में वञी कदम रखंदा चओ या न चओ पर नंढा वॾा तोखे कुतुब आलम सुभान अल्लाह जी चमकी थी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जो खान साहब मौलवी खान भाई मेले जा मोर कंजारी सुभान अल्लाह गली जे ऊपर गनी हां मुचो आऊं थका वले ज्यादा थका मदीन में वरी से आप आम चाहे के भागर पायो से अभी बोला कि पटको किथे थका वले सुभान अल्लाह कदे रो सफर पहुंचो पेरू लॻो से आप अब्दुल गनी खड़ी सो बहरहाल साईं कुतुब आलम फरमायो साईं मूंखे कुतुबियत खपे साईं शहाबुद्दीन दस्तगीर जे खलीफे फरमायो हिंदुस्तान में कदम रखण तुंहिंजो कम आहे ॿारनि खां कुतुब आलम चवराण मां दस्तगीर जे खलीफे जो कम को वेही रहियो सही फरमायूं मुल्तान पच वॾा त चवंदा पर नंढा बि हौसला जीअं चवंदा विया हाँ उस्मान मरवंदी सही कलंदरी थी करी साईं फरमायो वञ सेवन में कदम रख तूं न चइजा त मां कलंदर सभिनी खां कलंदर चवरान मां शेख शहाबुद्दीन जो सुभान अल्लाह शेख सादी तो के छा खपे इसे मुखे इश्क जो जरूर सुभान अल्लाह इश्क जी जिन का खपे सुभान अल्लाह तो साईं शेख शहाबुद्दीन 25 फुट जमीन का मुझे सुभान अल्लाह वरी हेठा सही शेख सादी अर्ज कयो सही को गलत सवाल तो कोन थियो बेअदबी मां फरमायो न एड़ी गाल करे सादी इश्क असां जा
इश्क जे दरिया में बेड़ो हलाए पीर कामिल खसवा लहरों लगाए इश्क जे दरिया में बेड़ो हलाए पीर कामिल खासवा लहरों लगाए केर के अल्लाह अल्लाह का मजा मुर्शिद के मैखाने सुभान अल्लाह 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 का मजा मुर्शिद के मैखाने दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे प्रोग्राम और चाह केच मकरान वारे रोड से शीरीन फरहाद जी मज़ार बिनी जी हिकड़ी ख़बर आहे उते हिकिड़ो लक्का जे मां चुभंदो रहंदो आहे हाणे काफ़ी तसादुफ़ थी वियो वॾो जबल आहे आलीशान उन मंझां लक फरहाद के बादशाह चयो शादी तो के ॾींद सिन्याणी जी पर जो ॻोठ हुन पासे आहे असां हिन पासे आहियूं इन जबल मंझां हिकिड़ो लक कन जो उठ अची वञी सघे फरहाद टिन ॾींहंनि हथनि सां पत्थर हेॾा होॾा करे उठ पार करे सुभान अल्लाह इहो उन जो कमाल इश्क जो वरी तव्हां कॾहिं क़िस्मत सां ससुई पुनू जी मज़ार ते हलिया त हिकिड़ो जबल आहे जंहिंजो नालो आहे मुंहबार जबल मुंहबार इहो जबल बि आसमान सां ॻाल्हियूं कंदो आहे अञा मुंहिंजा हिसा हुते मौजूदु आहिनि पोइ जीजा संगरी जॾहिं जबल ते पहुची हेॾां वञे किथां घस न मिले गैस न थो मिले त चादर ही मथां इहा चादर हटाए आहे छा इहा हटाए जो नज़र जबल ते विधई सॼो जबल में पाए अॼु तव्हां वञी ॾिसो रुॻो अंगा खुलिया जबल सॼो अधु हेॾां वञी किरियो अधु हेॾां वञी किरियो बाहि पोइ उहो कटोरे वारो हमरा धराड़ जेके मां चयो त नंढी कंदी कुंवार मिलंदी ससुई मिली वई ससु जो हाणे हिन मां वाजा पातासीं हिन खे कंहिं कम में मशगूल कयो जी ठीकु आहे शादियूं बि थींदियूं इहो कटोरो ॾे इनखे इहो खीर मां भरे पिया कटोरो केॾो सख़्तु हूंदो आहे अम्मा जीजा उन कटोरे में वटो सड़ंदो आहे कटोरो जिस्त जो थींदो हाणे रवाज ख़तम थिया असांजे ॻोठे में अञा आहे कटोरो सो हीअ चीज खणी हीअं जो हई त हार पार कटोरे में सुभान अल्लाह हाणे उहो धराड़ पियो ॾुए खीर हेठां पियो वहे इहे होश में कोन्हे ससुई वक़्तु फ़ाइदो वठी हली सुभान अल्लाह कोन खे ख़बर पई माना ही इश्क जो कमाल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू बकर सिद्दीक़ आयो साईं फरमायो या अबू बकर मथे में सूर है अर्ज की सही को दवा पर मैं दवा सा मुखे सूर न चली तो मुखे का पुराने दौर की गाल पुराने दौर वो ये सूर न
हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो राणा तोखां कहिड़ी ॻाल्हि पुराणी सुभान अल्लाह लक़ब उम्मी मगर कौनो मका के गैब से वाकिफ खुदावंदे ताला के पढ़ाए ऐसे होती है। साईं फरमाए अहिड़ी ॻाल्हि कान्हे तव्हां भले मुंहिंजी ॿुधल हुजे ॾिठल हुजे पर तव्हांजे वाता जो ॿुधल मुंहिंजे मथे हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो साईं असीं नंढड़ा हासीं मके में हुयासीं हिकु छोकिरो छोकिरियुनि जी मोहबत थी वई माइटनि छोकिरो महाराज दफ़न थी वियो पर छोकिरीअ असांजी चयो त वार सदाई पुठियां पवंदा मस्तु हूंदी दम कंदी हेॾां भॼे पोइ आख़िर उहा उन कबर में वई उन मंझि छणी वई इहो मूंखे यादि आहे असीं नंढड़ा चइबो करे भवन फरमाए त अॼु भला उहा कबर सुञाणे कबर ज़ोर लॻाए दिमाग़ जो सुञाणे साईं खे वठी आयो ॻोल्हे ॻोल्हे उहा कबर हथ कई सही है महबूब उन कबर ॾे निहारियो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो त साईं निहारे मुरकण हज़रत सुने अबू बकर अर्ज़ कयो किबला मुर्को था हाण फरमायूं या अबा बकर ज़मानो गुज़री वियो आहे अवां मूंखां उमिरि में वॾा आहियो से नंढपण जी ॻाल्हि तव्हां ॿुधाई आहे ॿई ॼणा कबर में जीअरा आहिनि बि काफ़र गैर मुस्लमान पर हिननि जी मोहबत अहिड़ी आहे जो सिर्फ़ हॾियूं आहिनि पर हीअं सिधियूं बीठियूं आहिनि हिक ॿिए जे दीदार में ढो कोन थो थियनि असाब कबर जो थिए पियो पर इश्क जे अंदरि हुननि खे महसूस ई कोन थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह त मुंहिंजो आशिक़ रब जो आशिक़ हेल काफ़र मजाली इश्क वारा उन्हनि जे इश्क जो इहो हाल आहे त मुंहिंजे आशिक़नि जे इश्क जो भर भर अंगार मदफो बरनि हिकिड़ा ॿारण ॿारिया ॿिया ॾूधे मद दुखनि वरी लोहारनि मेरे रखिया मच ते सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह शेख सादी रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कयो सही न मूंखे कुझु बि न खपे न कलंदरी न गौसल आलमीन न मूंखे इश्क जी चुणगाता फरमा साईं शेख शहाबुद्दीन फरमायो इश्क जी मंज़िल जा मुबकन माणिया पर ईरान वञ उते जेका मोहब्बत पैदा थींदी सा तुंहिंजी शाइरी न थींदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोरवर्दी जेको सिलसिलो आहे इन जो असर ख़ैर बादशाह थी सुभान अल्लाह नक्शबंदी सिलसिलो उन्हनि जो सालार हज़रत साईं बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह ही साईं जो समरकंद बुखारा सुभान अल्लाह समरकंद बुखारा जो बुजुर्गो साईं गौस पाक 157 साल साईं जी पैदाइश खां अॻु में उते आया समरकंद बुखारा जॾहिं उतां गुज़रिया साईं थी रहे